जेकर अवांगे नमाज जी अहमियत समझनी हज़रत इमाम हुसैन दे न्यारे करबला जे मैदान दे न्यारे तीरन तलवार जी बरसात जी बरसे बचड़ा शहीद दिया बार शहीद दिया दोस्त यार शहीद दिया सजी जमात शहीद थी वई बाटो कासिम शहीद थी पाण हज़रत इमाम हुसैन भी जख्मन में चूर थियो जमीन ते पियो शिमर ज़ालिम जी हज़रत इमाम हुसैन जे सीने ते दोए तलवार नंगी करे हज़रत इमाम हुसैन के चवे तो पढ़ कलमो त कया शहीद हज़रत इमाम हुसैन तो फरमाए ज़ालिम छा तो मूंखे ड्रिजारींदो छा तो मूंखे धमकाईंदो छा तो मूंखे खौफ ॾेराइणा हुआ या तोखे ख़बर ही न असां बेद पैदाई शहादत जे लाइ थिया हूं मुंहिंजो बाबू अली शहीद थियो मूंखे हुन ते फ़ख़ुर आहे मुंहिंजो भाउ वॾो हज़रत इमाम हुसन शहीद थियो मूंखे हुन ते फ़ख़ुर आहे मुंहिंजा ॿिया भाइर शहीद थी विया आहिनि करबला जे मैदान में मूंखे हुननि ते फ़ख़ुर आहे मुंहिंजो भाटो कासिम शहीद थियो मूंखे हुन ते फ़ख़ुर आहे मुंहिंजा बचड़ा शहीद थी विया अली अकबर अली असगर मूंखे हुननि ते फ़ख़ुर आहे मां भी शहीद थियण लाइ तैयार आहियां पर ज़ालिम थोड़ो परे दी नमाज टे पारी जो वक्त अची वियो आहे पहिरियों नमाज पढ़ा पोइ भलजा मूंखे भी शहीद कजा शिमिर तो चवे कीअं साईं तू नमाज पढ़दे जॾहिं तोखे पानी नथो मिले पीअण जे लाइ त वुज़ू किथां कंदे हज़रत इमाम हुसैन तो फरमाए ज़ालिम असां यको मिटीअ सां तयम्मुम कंदा नमाज पढ़दा आया हो हाणे भी मिटीअ सां तयम्मुम करे नमाज पढ़दुमि शिमिर तो चवे साईं कीअं नमाज पढ़दे तुंहिंजी सॼी जमात शहीद थी वई आहे पाण फरमायो भलजा सॼी जमात शहीद थी आहे पर मां अकेले भी नमाज पढ़ण लाइ तैयार आहियां शिमिर तो चवे साईं तव्हांजे जिस्म में कमज़ोरी अची वई आहे कीअं नमाज पढ़दो 7 तारीख़ खां वठी तव्हांजी मानी बंद आहे 7 तारीख़ खां वठी तव्हांजो पाणी बंद आहे और साईं 10 जो सॼो ॾियारो तव्हांजे जिस्म मुबारक में तीर लॻाइण जिस्म मुबारक में खंजर लॻाइण जिस्म मुबारक में तलवारूं लॻियूं तव्हांजे जिस्म मुबारक में बेशुमार रत मुबारक वड़ियो आहे साईं कीअं नमाज पढ़दऊ 10 जो सॼो ॾियारो तव्हांजे अखिड़ियुनि मुबारकनि में पाणी वड़ियो आहे भाइरनि जा जनाज़ा ॾिसी बचड़नि जा जनाज़ा ॾिसी दोस्तनि यारनि जा जनाज़ा ॾिसी भाटे कासिम जो जनाज़ो ॾिसी तव्हांजे अखिड़ियुनि मुबारकनि में पाणी हलियो आहे हाणे तव्हांखे वॾी कमज़ोरी अची वई आहे कीअं नमाज पढ़दो मां कुर्बान वञा हज़रत इमाम हुसैन जे मान मदां फरमाए थो शिमिर खे शिमिर बराबर जिस्म में कमज़ोरी अची वई आहे पर ईमान में सागी मजबूती आहे परे थी ॾिस त मां कीअं थो नमाज पढ़ां धिको ॾेई शिमिर खे परे करे उते जो उते हज़रत इमाम हुसैन अल्लाह अकबर करे नमाज शुरू फरमाई पढ़े दो सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल कुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। अल्लाह
अड़े वक्त में भी हज़रत इमाम हुसैन नमाज पढ़ी ता असांखे पैगाम ॾिनो त नमाज एॾी वॾी अहमियत वारी जो मां बच्चा शहीद कराया, ॿार शहीद कराया, भाइर शहीद कराया, दोस्त यार शहीद कराया, भाटियो कासिम शहीद करायो, उन बर्दाश्त कई, बुख बर्दाश्त कई, तीरन तलवारन खंजरन जा घाव बर्दाश्त किया, पर वींदे वाट भी नमाज पढ़ियो तो वञा, नमाज नथो छॾे। एॾी अहमियत मां तव्हां पुछा थो कयां, जेकर इन घड़ीअ में हज़रत इमाम हुसैन नमाज न पढ़िया त मयार हुयसि? पोइ बि नमाज पिछाड़ी हज़रत इमाम हुसैन शहीदी नमाज में थी। हज़रत इमाम हुसैन सजदे में आ, नमाज में आ, ज़ालिम जी तीर दा जुटन, ज़ालिम खंजर दाणन, ज़ालिमन तलवारन जा वार कया। पिछाड़ी हज़रत इमाम हुसैन सजदे में आ, अजी ज़ालिम हिकिड़े तलवार हलाई आ हज़रत इमाम हुसैन जी गर्दन मुबारक जे मथां, गर्दन मुबारक, सुसी मुबारक, धड़ मुबारक को धार थी वई आ। तो भी हज़रत इमाम हुसैन जा चप मुबारक चुरंदा, जुबान मुबारक हले थी, आवाज दो जे सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला, सुभान रब्बियल आला। अलबेद वडा नमाजिया चो अलबेद वडा नमाजी। हज़रत इमाम हुसैन वडो नमाजी, हज़रत इमाम हसन वडो नमाजी, हज़रत अली अल मुर्तज़ा वडो नमाजी, मां फातिमा वडी नमाज। ततजावा जुनूबहुम अनिल मज़ाज यदून रब्बहुम खौफन व तमाम व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अल्लाह जी ज़ात जो कसम आ, आल बेद पंजगाना नमाज न पढ़ंदा, पर रात जो तहज्जुद जी नमाज भी कज़ा न कंदा, नमाज में कुरान जी तिलावत कंदा, सजी सजी रात नमाज में कुरान शरीफ पढ़ंदा रहंदा। कदें कदें कुरान शरीफ जी तिलावत कंदे कंदे रात में कुरान शरीफ जा खत्म पूरा कंदा। अल्लाहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान।